ॻڙھي हसन ٿाणे जी हद में धोआ बिरादरी जे सؤरي टारी मथान हमलो कयो, जंहिंखे लठियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। सिविल अस्पताल ठुल आंदो वियो, जिते तालका अवामी न्यूज़ जे रिपोर्टर सां ॻाल्हाईंदे चयो त माता मुंहिंजा ॿाहिरि बि आया आहिनि, अची विड़िया आहिनि। अच्छा, हा, खाम खा छॾो। मसलो छा आहे? मसलो मां पंहिंजे घर वारी खे जलींदो आहियां, कंहिंजे घर न वञ, हेॾे होॾे न वञ, उन ते सहुरा केरु थी? ॿुधो काथे वेठा आहिनि? ॻड़ھي हसन में। पोइ घणा माण्हू ते हमलो कयो आहे? 3। छा नाला आहिनि हुननि जा? हकीम, इमाम दीन, काइम दीन। पोइ तूं अस्पताल आया त इलाज थियो आहे न? इलाज हाणे आयो आहे। हाणे पोइ कहीं? हा। केरु तो वठी आयो आहे? ममताज़। पुलिस ॾे वई थाणे ते? हा, FIR थी आहे? NC थी आहे? NC थी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।